जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं असां जयपुर जी चेटीचंड सिंधी मेला समिति के बारे में, जंहिंजे बारे में लगातार शिकायतूं भी अचनि, लगातार कंप्लेंटूं भी अचनि। ऐं इहे कंप्लेंटूं इन क़दर भी अचनि कि असां को तथ्यात्मक को अहिड़ो क्लू कान हो जंहिंजे पुठियां असां को जांच करे सघूं। पर पिछले 2-3 ॾींहंनि खां हिकिड़ो व्हाट्सएप ते मैसेज भी हले, व्हाट्सएप ते लगातार हिकिड़ो मैसेज भी हले ऐं जंहिंमें व्हाट्सएप करण वारो लिखे पियो कि चेटीचंड सिंधी मेला समिति वारा आहिनि जेका जयपुर महानगर वारा आहिनि, उहे पैसा खाई वेठा आहिनि। न को मुंहिंजा फ़ोन था खणनि, न को मूंखे व्हाट्सएप ते जवाब था ॾियनि, न को ॻाल्हि था ॿुधनि। ऐं मां मजबूर थी करे व्हाट्सएप ते मैसेज फॉरवर्ड पियो करां। असां हुन व्हाट्सएप करण वारे खां ॻाल्हायोसीं ऐं पुछियोसीं भई आख़िर ॻाल्हि छा आहे। त जीअं इहो व्हाट्सएप कयो, असां हुन शख़्स खां ॻाल्हायोसीं, फ़ोन ते पुछियोसीं कि आख़िर प्रॉब्लम छा आहे, छो ईअं चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर लाइ करे तव्हां ईअं व्हाट्सएप करो पिया। त हुन साफ़ चई कि मुंहिंजी चेटीचंड सिंधी मेला कमेटी वारनि सां ॻाल्हि थी हुई ऐं मुंहिंजी कंपनी सां इन्हनि जो बाक़ाइदा हिकिड़ी वार्ता थी आहे। उन्हनि चयो कि असांजी कुझु शयूं क्रिएट करो त असां तव्हांखे पैसा ॾींदासीं। असां पूरो फंक्शन उन्हनि जो क्रिएट कयोसीं, क्रिएटिविटी कईसीं। तंहिंखां पोइ उन्हनि असांखे को पैसो कान ॾिनो आहे, यहाँ तक कि असांजा फ़ोन खणण, असांजी ॻाल्हि ॿुधण ऐं कुझु बि सभु कुझु बंदि करे लाथो अथनि। इहा तमामु गंभीर ॻाल्हि आहे। सभिनि खां वॾी गंभीर कहिड़ी ॻाल्हि आहे दोस्तो, सभिनि खां वॾी गंभीर इहा ॻाल्हि आहे कि उहो मैसेज करण वारो हिकिड़ो लोकल माण्हू आहे, सिंधी समाज जो कान आहे। इन्हनि के लोकल माण्हू के उन कम लाइ करे मुक़ररु कयो ऐं उनखे पेमेंट कान मिलियो आहे। इन कारण उहो व्हाट्सएप ते मैसेज चेटीचंड सिंधी मेला समिति जे सभिनी पदाधिकारियुनि जे नाले ते पियो लिखे। हाणे तव्हां सोचो, हिननि मां सिंधी समाज जे सभिनी मुखियुनि खां, ऑल ओवर जेका मुखी समाज आहिनि जयपुर जे, सभिनि खां मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे कि छा इहा सुठी ॻाल्हि आहे, इहा सही ॻाल्हि आहे जेकी थिए पई। मुखी पंच ऐं जेका पंहिंजे सिंधी समाज जा नेता आहिनि, उन्हनि सभिनी लाइ करे हिकिड़ो सोचण जो विषय आहे कि छा इहो सही आहे। त दोस्तो सभिनि खां पहिरीं असां तव्हांखे असांजे स्क्रीन ते उहा व्हाट्सएप जो मैसेज था ॾेखारूं कि हुन शख़्स आख़िर चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर लाइ करे छा लिखियो आहे। इहे स्क्रीन ते अचनि पियो, तव्हां ॾिसी था सघो, तव्हां पढ़ी बि सघो था। त तव्हां हीअ ॾिसो पिया, लगातार इहा चैटिंग जेकी हले पई ऐं इहा उन ग्रुप में बि हले जीअं ग्रुप में कई जेका मुखी गण आहिनि, कई चेटीचंड मेला समिति जा अध्यक्ष जे अलावा पदाधिकारी उन ग्रुप में शामिल आहिनि ऐं उन्हनि बि पढ़िया हूंदा। पर इन मथां को एक्शन न थियो आहे अञा ताणी। चलिए साहब, इन जी जानकारी वठण लाइ करे असां 2-3 अधिकारियुनि खे फ़ोन कयोसीं त 1-2 ॼणनि तो बिल्कुलु साफ़ मना कयो कि असांखे कुझु पतो ई कान्हे। त पोइ आख़िर इहा ॻाल्हि कंहिंखे पतो आहे? आख़िर हिकिड़ो लोकल माण्हू पूरे सिंधी समाज जी जेकी सभिनि खां वॾी संस्थान आहे, चेटीचंड सिंधी मेला समिति, जेकी भॻवान श्री झूलेलाल जा मेला मलाकड़ा मचाईंदी आहे, उन मथां अहिड़ा आरोप छो पिया आणे? ख़ैर, असां जांच पड़ताल करण लाइ करे हेड ऑफिस जेको कार्यालय इंदिरा बाज़ार डूंगरी हाउस में ठहियलु आहे, उते वियासीं। दोस्तो उते वियासीं त उते हिकिड़ो ॿियो नज़ारो ॾिसण लाइ करे मिली वियो। उहो नज़ारो कुझु ईअं हो कि उन ऑफिस ते हिकिड़ो नोटिस चिपकल अथव। उहो नोटिस असां तव्हांखे ॾेखारूं था कि चेटीचंड सिंधी मेला समिति जे अगेंस्ट में डूंगरी हाउस व्यापार मंडल जेको उते ठहियलु आहे, सोसाइटी ठहियलु आहे, उन हिकिड़ो नोटिस लॻाए रखियो अथई। ऐं हीअ नोटिस हलणो पियो पुठियां वीडियो में, तव्हां ॾिसी था सघो। उन में इहो लिखियलु आहे कि 2021, 22 ऐं 23 3 सालनि जो उन्हनि खे को मेंटेनेंस कान मिलियो आहे, सभु जीरो आहे। कुझु बि उन्हनि खे मेंटेनेंस कान मिलियो आहे, न को सफ़ाई जो मिलियो आहे, न को पाणी जो मिलियो आहे। इन जे संबंध में उन्हनि ऑफिस जे ॿाहिरि हिकिड़ो नोटिस लॻाए रखियो आहे, जेको असां लगातार तव्हांखे स्क्रीन ते ॾेखारूं पिया। ॾाढे शर्म जी ॻाल्हि आहे दादा, ॾाढे शर्म जी ॻाल्हि आहे। ऐं एतिरा 1000 रुपया पेंडिंग विया, ॿुधायो उहो नोटिस केतिरा 1000 रुपया तव्हां स्क्रीन ते ॾिसो। इहो नोटिस को लोकल कान्हे, डूंगरी हाउस जो आहे जिते इहा ऑफिस आहे ऐं केतिरनि ॼणा उन अंदरि साइन आहिनि, तव्हां ॾिसो। ऐं जेॾी उहो नोटिस निकितो उन जी तारीख़ बि इन में तव्हांखे ॾेखारूं था असां।
उन बिल्कुल लिखियो अथई कि माननीय अध्यक्ष साहब पूरो ही तव्हां नोटिस पढ़ी था सघो। त ही त मतिलबु आख़िर सम्झ में कान थो अचे कि जॾहिं चेटीचंड सिंधी मेला समिति में भरपूर चंदो थो अचे, भरपूर पूरो सिंधी समाज सहयोग कंदो आहे, व्यापार मंडल सहयोग कंदा आहिनि, पंचायतूं सहयोग कंदियूं आहिनि, तंहिंखां पोइ अहिड़ी हालात छो आहे? छा कारण आहे? असां कंहिंजे मथां दोष आरोपण कान पिया करूं। असां हिकिड़ो सवाल पिया पुछूं, सुलगतो सवाल आहे, सीधो चेटीचंड समिति वारनि खां सीधो सवाल आहे कि आख़िर ईअं छो पियो थिए? ही घणी छो बिगड़ल आहे? छा तव्हांखे चंदा कान था मिलनि? छा मार्केट वारा तव्हांखे पैसो नथा ॾियनि? किथे बि दिक़त अचे, प्रॉब्लम आख़िर किथे बि अचे, अगरि असां कंहिंखे फ़ोन था करूं तव्हां फ़ोन नथा खणो। मजबूरन असां हिन वीडियो जे माध्यम सां तव्हां ताईं इहो संदेश था पहुचायूं कि आख़िर मामिलो आहे छा? ही नोटिस तव्हांखे मिलियो कीअं? ही नोटिस लगातार हलणो पियो, ॿाहिरि पढ़ो, ही वीडियो में हलणो पियो लगातार नोटिस। तव्हां ॾिसो हेतिरे हज़ारनि जो नोटिस तव्हांखे कीअं मिलियो? आख़िर तव्हां न को तव्हां हुन लोकल माण्हू खे पैसा ॾिना आहिनि, न को तव्हां जंहिं कॉम्प्लेक्स जे अंदरि इहा ऑफिस आहे तव्हां उन्हनि खे पैसा ॾियो, ऐं ॿिया अलाए केतिरा लिखियल माण्हू हूंदा जंहिंजा पैसा इहे संस्था न ॾिना हूंदा, ऐं त अलाए केतिरियूं ॻाल्हियूं साम्हूं अचणियूं आहिनि। दोस्तो ॾाढे अफ़सोस जो विषय आहे इहो। शायदि इहो ई कारण आहे, शायदि इहो ई हिकिड़ो कारण आहे कि हिकु त हिन समिति अंदरि अलाए छा अहिड़ी कमी थिए थी कार्यकारिणी अध्यक्षनि में, या जेकी समिति जेका ही पूरा कार्यकारिणी गठित थिए थी उन्हनि माण्हुनि में अलाए छा को अहिड़ी कमी आहे जंहिंजे कारण दिन ब दिन असांजो जुलूस जेको 100 झांकियुनि सां गॾु निकिरंदो अॼु समिटजी करे 10-15 झांकियुनि में रहिजी चुको आहे। शायदि यही कारण आहे। ख़ैर बहरहाल ॿियूं बि कुझु ॻाल्हियूं आहिनि, असां असांजे वीडियो जे माध्यम सां तव्हांजे समक्ष रखंदासीं सबूत सां गॾु। जय झूलेलाल, सतनाम साखी।